अज 30 अगस्त यानी मौसम जी अपडेट तक ॾींदासीं। अज 30 अगस्त 24 खां 36 कलाकनि जे दौरान सिंध भर यानी सॼे पाकिस्तान में मौसम जी सूरत हाल छा रहंदी। मौसम खां बाख़बर रहण जे लाइ हीअ अपडेट पूरी ॾिसिजो ऐं मौसम खां बाख़बर रहण जे लाइ शाहिद खुसो वीलॉग यूट्यूब चैनल फेसबुक पेज के फॉलो लाइक शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा। इन वीडियो खे अॻिते ज़रूरु शेयर कजो जे कंहिं ॿिए खे बि मौसम जी अपडेट रोज़ाना मिली सघे। तव्हांखे मौसम जी अपडेट ॾींदा हलूं त अॼु सुबह पंजाब में मौसम गर्म ऐं मरतूब रहंदो। हल्की फुल्की हवाउनि जो सिलसिलो जारी रहंदो ऐं KPK में भी साॻी मौसम रहंदी, गर्म ऐं मरतूब रहंदो। ऐं जेको आहे बालाकोट में हल्की फुल्की बरसाति थी सघे थी पई ऐं बलूचिस्तान में भी मौसम गर्म ऐं मकतूब रहंदो। उते भी हल्कियूं फुल्कियूं गर्म हवाऊं हलंदियूं रहंदियूं। बाक़ी रही पंहिंजी सिंध जी ॻाल्हि, सुबह सिंध में भी साॻी मौसम जी हालत रहंदी। मौसम गर्म ऐं मकतूब रहंदो, किथे भी बरसाति जा इम्कान न आहिनि। बाक़ी हल्की फुल्की हवा इहा हलंदी रहंदी। टिनी चाइनी सूबनि में जेको आहे साॻी मौसम जी सूरत हाल रहंदी। सिर्फ़ु बालाकोट में हल्का फुल्का बरसाति जा इम्कान आहिनि। बाक़ी पंजाब बलूचिस्तान KPK ऐं सिंध में किथे भी बरसाति जा इम्कान कान आहिनि। बाक़ी गर्म हवाऊं थोरियूं घणियूं इहे हलंदियूं रहंदियूं। दोस्तो, असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में।